पंहिंजे कारकुननि खे ऐं सैयद जे फिक्र में ईमान रखंदे ऐं जीअं सैद जी सालगिरह ते अवां दोस्तनि सां इहो वचन कयो हो त हाणे किरोड़े माण्हू गॾु कंदुसि, किरोड़े माण्हू गॾु कंदासीं, दुनिया खे ॾेखारींदासीं, ॿुधाईंदासीं। छो त जीअं सिंधु महाव अॼु ॾींहं ताईं जेको बि क़दम खयो आहे उनखे अमली जामो पढ़ायो आहे। अॼु मूंखे विढ़ण जो उहे माण्हू मेवा पिया ॾियनि जिन क़ौमी तहरीक जे लाइ कॾहिं पथर बि न आयो आहे। पर आउं चवां थो त जेकॾहिं मुंहिंजे मथां पार्टी जा मुंहिंजे रहबर का ज़िम्मेवारी रखी हूंदी त उहा पूरी कई आहे। ऐं सैयद जो सिपाही आहे जो आउं दावा सां चवां थो त सैयद जेके मुंहिंजे चहिरे तो चुमियूं वरितियूं आहिनि उन्हनि जो मेखास अञा ख़तमु न आहे त उहे अञा खुमार ई न लथा आहिनि। ऐं ही सिर साईं जीअं सैयद ऐं सिंध जी अमानत आहे ऐं सिंध ताऊं क़ुर्बान कंदासीं, वॾे वाक़े क़ुर्बान कंदासीं। उहे सूदी जा मैदान क़ौमी तहरीक सजाए पई, पोइ वफ़ा वारा वफ़ाऊं कंदा, जफ़ा वारा जफ़ाऊं कंदा। असां कंहिंजे बि अमल ते ॻाल्हाइण फज़ूल था सम्झूं ऐं पंहिंजे क़ौमी तहरीक जे कारकुननि खे, मुंहिंजे सैयद जे सिपाहियुनि खे आउं हिकिड़ी निमाणी गुज़ारिश कंदुसि त हिन वक़्तु असां पंहिंजी पार्टी ते बि सभ खां वधीक तवजो ॾींदासीं, पाण में नज़्म ज़ब्त पैदा कंदासीं, पंहिंजे ज़हननि ऐं दिलनि खे अधु खां बि वधीक साईं जीअं शइ जे फिक्र सां मुसलह ऐं मुनज़म कंदासीं। उन में अवां कारकुननि जी मुकमल सहकार खपे ऐं उन सां गॾोगॾु जदोजहद जो रस्तो बि अख़्तियार कबो, छो त जदोजहद ई असांखे पंहिंजे मंज़िल जे वेझो पहुचाईंदी। हाणे फ़ैसिलनि जा वक़्त अची विया आहिनि। हाणे अवां खे रहबर सिंध साईं जीअं सैयद जे दसल उन सोनहरी उसूलनि अदम तशद्दुद ते अमल कंदे पंहिंजी जदोजहद खे अधु खां बि वधीक तेज़ करणो पवंदो। जेका करोड़नि जी हा मां हुई आहे, आउं इहे झोली सैयद जी खणी सिंध जे हर गैरतमंद माण्हू जे सरनि ते, ॻोठनि में, बराड़नि में, बाज़ारनि में, शहरनि में, हर जाइ ते वेंदुसि। छो त अॼु सिंध ॾींहों ॾींहुं मुश्किलातुनि में, अज़ाबनि में मुब्तला थींदी पई वञे। अॼु हिन मुंहिंजी सिंध माउ खे के कथा करण जी ॻाल्हि था कनि, के मशरिक़ खां, के मग़रिब खां,
के ॾखिण खां के ओलह खां के शहर था ताड़नि के दावा था कनि ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो ऐं उन्हनि खे ख़बरदार कयां थो त हिन सिंध धरती जे अंदरि जेके ही गैरतमंद सिंधी जेके ही साईं जीएम सैयद जा आशिक जेके ही सिंध जे हज़ारनि सालनि जे तारीख़ जा तसलसल जॾहिं मैदान में लथा पंहिंजे धरती जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त कंदा पंहिंजा बच्चा ॿार सुहाईंदा पंहिंजा वेड़ा वेड़ान कंदासीं पर दुश्मननि जी साज़िशुनि खे कामयाब थियण न ॾींदासीं। अॼु पंजाब साम्राज्य हमेशा ॾींहं चालाकियूं ऐं चालबाज़ियूं करे सिंध जे ख़िलाफ़ माण्हुनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि थो करे। असां सम्झोसीं त उर्दू ॻाल्हाइण वारनि खे या मुतहिदा वारनि खे ख़ुदा अक़ुल ऐं सम्झ ॾींदो त हू सिंध जा थींदा। पर अॼु ॿुधूं था त चवनि था त बाबा कालाबाग जेल ते बि इतफ़ाक़ राय करे ठाहियो ऐं उन्हनि खे सम्झणु खपे त ही बि सॼी सिंध त पाणी पंपनि जे ज़रिए बि 3 तरीक़नि सां बि हासिल कई वेंदी। त कराची त वरी बि दरिया जे पुछड़ में आहे। ही पंजाबी जीअं हाणे हमेशह पीपल्स पार्टी जा 2 जमायतनि खे इक़्तिदार जी लालच ॾेई सिंध ख़िलाफ़ इस्तेमालु कयो आहे त ही पंजाबी साम्राज्य अॼु वरी नए तरीक़े सां हुननि खे बि इस्तेमालु करण जी कोशिशि कनि पिया। उन्ही करे असीं उन्हनि खे ख़बरदार था कयूं त जेकॾहिं सिंध धरती जे विसीअ सां ऐं सिंध खे माउ चई ऐं गद्दारी कयो त पोइ सिंध जे अंदरि तव्हांजो बि असरु ॾाढो ख़राबु।